अवां ॾिसी रहिया आहियो वॉइस ऑफ इंडस टीवी। अॼु 27 दिसंबर जो ॾींहुं आहे ऐं असां अॼु मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे यादि कंदासीं। आऊं आहियां फ़कीर मोहम्मद ढोल। शहीद बेनज़ीर भुट्टो 21 जून 1953 ते कराची में ॼाई। संदसि नालो त बेनज़ीर रखियो वियो हो, पर नंढपण में संदसि ख़ूबसूरत ऐं गुलाबी रंग जे करे खेसि घर में पिंकी सॾींदा हुआ। हूअ 2 भेरा पाकिस्तान जी वज़ीर आज़म चूंडिजी आई। बेनज़ीर भुट्टो खे इब्तिदाई तइलीम लाइ कराची जे मिसिस जेनिंग जे नर्सरी स्कूल में दाख़िल कयो वियो, जंहिंखां पोइ हुन 1958 में कराची जे मशहूरु स्कूल कॉन्वेंट ऑफ जेज़स एंड मेरी में दाख़िला वरिती। हूअ तमामु ज़हीन ऐं होशियारु शागिर्दियाणी हुई। 7 सालनि जी उमिरि में जॾहिं संदसि वालिद जनरल अयूब ख़ान जी मरकज़ी काबीना में वज़ीर थियो त संदन कुटुंब रावलपिंडीअ में रिहाइश अख्तियार कई, जिते पहिरीं खेसि प्रेज़ेंटेशन कॉन्वेंट में दाख़िल कयो वियो, पर पोइ जल्दी संदसि भेण सनम भुट्टो सां गॾु कोहमरीअ जे बोर्डिंग हाउस में मोकिलियो वियो। हिन दौर में हुनखे किताबनि पढ़ण जो शौक़ु थियो ऐं हुन तारीख़ समेत केतिरनि ई मौज़ूअनि जो मुतालियो कयो। बेनज़ीर साहिबा खे कपाल जूं टिकलियूं गॾु करण जो बि शौक़ु हो ऐं हूअ स्कूल जी रांदियुनि ऐं ॿियनि गैर नसाबी सरगर्मियुनि में बि हिसो वठंदी हुई। हिन करे संदसि उस्ताद खेसि घणो भाईंदा हुआ। नंढी उमिरि में खेसि दुनिया जा केतिरा मुल्क घुमण जो मौक़ो मिलियो ऐं पंहिंजे वालिद सां गॾु मुख़्तलिफ़ सियासी शख़्सियतुनि सां पिणु संदसि मुलाक़ातूं थियूं, जंहिं करे मुंहिंजो सियासी शऊर जी पुख़्तगी आई। 1966 में भुट्टे साहिब जा जनरल अयूब ख़ान सां जॾहिं इख़्तिलाफ़ थियण करे हुकूमत खां धार थियण खां पोइ हीउ ख़ानदान कराची वापसि मोटी आयो ऐं बेनज़ीर वरी कॉन्वेंट ऑफ जेज़स एंड मेरी स्कूल में दाख़िला वरिती, जितां हुन सिर्फ़ु 15 सालनि जी उमिरि में ओ लेवल जो इम्तिहान ॾिनो। उनखां अॻु 1967 में पीपल्स पार्टी जो बुनियादु पइजी चुको हो, जंहिंजो चेयरमैन ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिबु बणियो ऐं बेनज़ीर सिर्फ़ु 14 सालनि जी उमिरि में उनजी बुनियादी 5 मेंबरनि में शामिल हुई। बेनज़ीर साहिबा कुझु वक़्तु ग्रामर स्कूल में पढ़ण खां पोइ हार्वर्ड यूनिवर्सिटी जे रेडक्लिफ कॉलेज में पढ़ण लाइ अमेरिका हली वई। इहो 1969 जो साल हो। उन दौर में वियतनाम जंग ख़िलाफ़ थींदड़ केतिरनि मुज़ाहिरनि में पिणु शिरकत कयई। ओभर पाकिस्तान में आयल सामूंडी तूफ़ान जे मुतासिरनि लाइ चंदा पिणु गॾु कयई ऐं कॉलेज जी ॿियनि केतिरनि सरगर्मियुनि में ऐं तक़रीरी मुक़ाबलनि में बि हिसो वरिताई, जंहिं करे उहा कॉलेज में घणी मशहूरु थी वई। 1972 में ऊन्हारे जी मोकलुनि में पाकिस्तान आई त भुट्टो साहिबु खेसि पाण सां हिंदुस्तान वठी वियो, जिते खेसि शिमला में इंदिरा गांधीअ सां मुलाक़ात कराई। उन मुलाक़ात बेनज़ीर जी ज़िंदगी ते वॾो असरु छॾियो। उतां मोटी त हूअ वरी वापसि अमेरिका पढ़णु हली वई। उते पंहिंजे 4 सालनि वारे कोर्स खे पूरो करे सियासत में ग्रेजुएशन करण खां पोइ पाण मुख़्तसिर अरसे लाइ वरी पाकिस्तान मोटी आई ऐं वरी पंहिंजे वालिद जी ख़्वाहिश मुताबिक़ ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी में वञी दाख़िला वरिताई। लाहौर में 1974 में कोठायल इस्लामी सरबराही कॉन्फ्रेंस में बि हूअ शामिल थी हुई, जिते हुनखे मिस्र जे सदर अनवर सादात, सऊदी अरब जे शाह फैसल, लिबिया जे कर्नल कज़ाफ़ी, बांग्लादेश जे शेख मुजीबुर रहमान, फ़लस्तीन जे यासिर अरफ़ात ऐं ॿियनि सां मिलण जो मौक़ो पिणु मिलियो। हुनखां सवाइ गॾियल अरब इमारात ऐं बहरीन जे अमीरनि सां बि मिली। इहा संदसि लाशऊरी तरबियत हुई जेका संदसि वालिद करे रहियो हो। उन साल ऑक्सफोर्ड में बेनज़ीर खे यूनियन जी डिबेटिंग सोसाइटीअ जी स्टैंडिंग कमेटीअ जो मेंबर चूंडियो वियो हो। उनखां कुझु वक़्तु पोइ उन यूनियन जे सदर लाइ हुन चूंड विढ़ी ऐं 1977 में हूअ पहिरीं एशियाई छोकिरी हुई जंहिं इहो उहिदो माणियो हो। बेनज़ीर साहिबा 1977 में पंहिंजी पढ़ाई पूरी करे डिग्री वठी वतन वापसि मोटी आई ऐं पंहिंजे पीउ जे पारां बैनुल सूबाई राब्ता कमेटीअ जी ख़ासि मददगार बणाइण खां पोइ हुन उन हैसियत में संदसि ऑफिस जे भरिसां ॿी ऑफिस में वेहणु शुरू कयो। 4 जुलाई 1977 ते मुख़ालिफ़ धुर सां मुआहिदो थियण खां पोइ जनरल ज़ियाउल हक़ ओचितो 4 ऐं 5 जुलाई जे विच वारी राति भुट्टे साहिब जी हुकूमत जो तख़्तो ऊंधो करे छॾियो। भुट्टे साहिब जी नज़रबंदीअ खां पोइ बेनज़ीर भुट्टो साहिबा पंहिंजे ख़ानदान सां कराची मोटी आई। भुट्टे साहिब जो केस हलंदो रहियो। बेनज़ीर ऐं बेगम नुसरत भुट्टो खे बार बार गिरफ़्तार ऐं आज़ादु कयो वियो, कॾहिं कराचीअ में, कॾहिं सहाला पुलिस कैंप में त कॾहिं सखर जेल में। कॾहिं कराचीअ में, कॾहिं सहाला पुलिस कैंप में त कॾहिं सखर जेल में। जॾहिं भुट्टे साहिब खे फांसी ॾियण वारो फ़ैसिलो आयो, उन वक़्तु बेनज़ीर भुट्टो साहिबा ऐं बेगम नुसरत भुट्टो
ॿई साल जेल में हुयूं। भुट्टो साहब जी शहादत जिते बेनज़ीर भुट्टो खे दुनिया जे हिन वॾे ॾुख खां रोशनास कयो, उते मंझि वॾी तब्दीली पुण आंदी, जो पोइ हूअ बेहद बहादुर, बेडपी, पुरएतमाद ऐं बेबाक औरत बणिजी उभरी। हू पीपल्स पार्टीअ जी शरीक चेयरपर्सन ऐं पोइ चेयरपर्सन पुण बणी। 1981 में MRD जी तहरीक हली, जेका 1983 में उरूज ते पहुती। मार्च 1981 में PIA जो हिकु जहाज़ अगवा थियो, जंहिंजो इल्ज़ाम संदसि भाइरनि ते लॻाए बेनज़ीर भुट्टो ऐं बेगम नुसरत भुट्टो खे हिकु भेरो वरी गिरफ़्तार कयो वियो, जिते ॿई 1982 ताईं क़ैद रहियूं। उनखां पोइ बेगम नुसरत भुट्टो सख़्तु बीमार थी पई ऐं डॉक्टरनि फेफड़नि जे कैंसर जो मर्ज़ तशख़ीस कयो, जंहिंजे इलाज लाइ खेसि विलायत वञण जी इजाज़त मिली ऐं बेनज़ीर खे कराचीअ वारे घर में नज़रबंदि कयो वियो। 1984 में बेनज़ीर खे कन में शदीद सूरु पियो, जंहिंजे इलाज लाइ विलायत वञण जी खेसि इजाज़त मिली। ईअं हूअ ईंदड़ 6 सालनि लाइ मुल्क खां ॿाहिरि हली वई। लंडन में हुन जे कन जो ऑपरेशन थियो। 1985 में फ्रांस में संदसि भाउ शाहनवाज़ भुट्टे जी ओचिती वफ़ात ज़हर सबबां थी त पाण फ्रांस हली वई ऐं संदसि मैयत खणाए पाकिस्तान वापसि आई। इहो संदसि ज़िंदगीअ जो ॿियो सानियो हो, जंहिंसां खेसि मुंहुं ॾियणो पियो। उन वक़्तु जनरल ज़िया खेसि नज़रबंदि करायो। बहरहाल हूअ पंहिंजे भाउ जे क़तल केस जी पोइवारीअ ख़ातिर वरी कुझु वक़्त लाइ ॿाहिरि हली वई। 1986 में जॾहिं हूअ वतन वापसि आई ऐं 1987 में संदसि शादी आसिफ अली ज़रदारीअ सां थी। 17 अगस्त 1987 ते जनरल ज़िया जहाज़ हादसे में ख़तमु थी वियो। ग़ुलाम इसाक़ ख़ान मुल्क जो सदर मुक़ररु थियो, जे बिना पार्टी इलेक्शन कराइण जो ऐलान कयो, जंहिंजे ख़िलाफ़ बेनज़ीर पिटीशन दाख़िल कई। चूंडुनि में हुनजी पार्टीअ ख़िलाफ़ नवाज़ शरीफ़ जी सरबराहीअ में IJI नाले इतिहाद ठाहियो वियो हो। बेनज़ीर चूंड मुहिम लाइ कामयाब दौरा कया ऐं पार्टीअ खे मुनज़िम कयो। 1988 वारियूं उहे चूंडूं पीपल्स पार्टीअ खटियूं ऐं 2 दिसंबर 1988 ते ऐवान सदर में मोहतरमा बेनज़ीर भुट्टो वज़ारत उज़्मा जो कसम खयो। समूरी दुनिया जी इस्लामी मुल्कनि में हूअ पहिरीं मुस्लमान औरत ऐं पहिरीं सिंधियाणी हुई जेका कंहिं इस्लामी रियासत जी वज़ीर आज़म बणी हुई। उते क़ौमी असेंबलीअ मां एतमाद जो वोट वरिताईं। हुन पंहिंजी ख़ारजा पॉलिसीअ में इनकलाबी तब्दीलियूं आंदियूं। भारत, अमेरिका, चीन ऐं इस्लामी मुल्कनि सां दोस्तीअ जा नाता वधायईं। 1 नवंबर 1989 ते संदसि हुकूमत मुखालफ़नि संदसि ख़िलाफ़ बेएतमादी जी रिथ पेश कई, जेका नाकाम थी। उन खां पोइ हैदराबाद जे पक्के क़िले में थियल ऑपरेशन में फ़ौज जी मुदाख़लत खां पोइ हालतूं ख़राब थी वयूं ऐं नस्ली फ़साद भड़की उथिया। 25 अगस्त 1989 ते मुल्क जे सदर ग़ुलाम इसाक़ ख़ान बेनज़ीर भुट्टो जी हुकूमत खे बरतरफ़ करे असेंबलियूं टोड़े छॾियूं ऐं जॾहिं नयूं चूंडूं थियूं त नवाज़ शरीफ़ जी हुकूमत आई। 1993 जी पछाड़ीअ में हिकु भेरो वरी चूंडूं थियूं ऐं बेनज़ीर खे ॿियो भेरो वज़ीर आज़म बणजण जो मौक़ो मिलियो। 13 नवंबर ते संदसि नामज़द उम्मीदवार फारूक अहमद ख़ान लगारी सदर चूंडिजी वियो। 20 सेप्टेम्बर 1995 ते बेनज़ीर जी पंहिंजी हुकूमत में साज़िश करे संदसि मोभी भाउ मीर मुर्तज़ा भुट्टे खे शहीद कयो वियो। इन वाक़िए खां पोइ जहिड़ो कर हूअ टुटी पई। अञा सदमे में हुई त 5 नवंबर ते खांसि हुकूमत बि खसी वई। क़ौमी असेंबलीअ खे टोड़े संदसि सरकार खे बरतरफ़ कयो वियो। वरी नयूं चूंडूं थियूं ऐं इक़्तिदार नवाज़ शरीफ़ जे हवाले थियो। 1997 जी पछाड़ीअ में बेनज़ीर खे वरी केतिरनि केसनि में कोर्टुनि खे मुंहुं ॾियणो पियो ऐं पोइ हूअ वॾे अरसे लाइ ॿाहिरि हली वई। बेनज़ीर दुबईअ में जलावतनी ज़िंदगी गुज़ारण खां पोइ 18 अक्टूबर 2007 ते वतन वापसि अचण जो फ़ैसिलो कयो। संदसि इस्तक़बाल लाइ कराची एयरपोर्ट ते लखें माण्हू अची गॾु थिया। संदसि काफ़िलो जॾहिं कारसाज़ वटि पहुतो त 2 ज़ोरदार बम धमाका थिया, जंहिंमें 179 माण्हू अजल जो शिकार थिया। ईंदड़ इलेक्शन जी तयारी कंदे हुन समूरनि ख़तरनि जे बावजूदु मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा दौरा ऐं जलसा कया। हंगामी हालतूं लागू करण बैदि जॾहिं जनरल परवेज़ मुशर्रफ मुल्क जी अदलिया खे हटायो त हुन नज़रबंद चीफ जस्टिस इफ़्तिख़ार मोहम्मद चौधरी जे घर जे ॿाहिरां वञी जलसो कयो
ऐं चयो त संदसि चीफ जस्टिस इहो ई आहे। 27 दिसंबर 2007 ते बेनज़ीर भुट्टो रावलपिंडीअ जी लियाकत बाग में जलसो करण में कामयाब थी वई। जलसे तां वापसीअ महल अवाम जी मोहबतुनि ऐं नारनि जो जवाबु ॾियण लाइ हुन जीअं ई पंहिंजी गाॾीअ मां मुंहुं कढियो त हिकु भेरो वरी मथुसि गोलियूं वसायूं वयूं ऐं बम फाड़िया विया, जंहिंमें पाण शहीद थी वई। खेसि गढ़ी ख़ुदा बख़्श में संदन अबाणे क़ब्रिस्तान में पंहिंजे शहीद वालिद ऐं भाइरनि जे भर में दफ़न कयो वियो, जेका संदसि अबदी आरामगाह आहे। समूरी दुनिया ऐं पाकिस्तान संदसि ॾुखु महसूसु कयो, पर सिंध जे माण्हुनि इन ॾुख खे ॿिन्ही ज़ाती ॾुखु सम्झी लुड़क लाड़िया ऐं सख़्तु एहतजाज कयो। संदसि शहादत सिंध में नओं अदब, शाइरी ऐं नओं वलवलो पैदा कयो ऐं खेसि मारूई मलीर जी, सिंधु राणी ऐं शहीद राणी जहिड़नि नालनि सां यादि कयो वियो। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो पंहिंजी आत्म कहाणी डॉटर ऑफ द ईस्ट नाले सां लिखी, जंहिंजो सिंधीअ में तर्जुमो नामियारे लेखक मुराद अली मिर्ज़ा कयो आहे, जेको सिंधी अदबी बोर्ड तरफ़ां शाया थी चुको आहे। साॻे किताब जो उर्दू तर्जुमो सज्जाद बुखारी मशरिक़ की बेटी जे नाले सां कयो आहे। उनखां सवाइ संदसि ॿी तसनीफ़ पाकिस्तान द गैदरिंग स्ट्रोम नाले सां शाया थी चुकी आहे। संदसि आख़िरी किताब रिकन्सिलिएशन इस्लाम एंड द वेस्ट पिणु सिंधीअ में तर्जुमो थी चुको आहे, जंहिंजो नालो आहे सरचाव। हीअ किताब हुसैन बादशाह तर्जुमो कयो आहे। लथो सिज लकनि में रासियूं रताई, मूंखे मारियाई अधूड़ी ऊंदहि करे।